सिंध जे 140 खां वधीक खातनि में भर्तन ख़िलाफ़ दरख़्वास्त ॿुधणी थी आहे, जॾहिं त इन हवाले सां अदालत सख़्त रिमार्क्स ॾिना आहिनि। सिफ़ारिश ते नौकरी ॾिनी वेंदी आहे त सिफ़ारिश बि केसि ताईं ईंदी। सिंध चाइल्ड हेल्थ केयर जे ऑफिसर जो चवणु आहे तेसि ताईं सिफ़ारिश ईंदी जेसि ताईं बासर जे नाअहल औलाद पैदा थींदी रहंदी। जस्टिस ज़फ़र रिमार्क्स ॾिना आहिनि। अवां खे अपडेट कयूं पिया। जस्टिस ज़फ़र राजपूत इहे बि रिमार्क्स ॾिना त तेसि ताईं सिफ़ारिश ईंदी रहंदी जेसि ताईं नाकारा निज़ाम तब्दील न थींदो। सिफ़ारिश तेसि ताईं ईंदी रहंदी जेसि ताईं ग़रीबनि खे मेरिट ते नौकरी न मिलंदी। सरकारी अस्पताल में नाअहल ऐं सिफ़ारिशी अमले जे करे ॿार फौत थींदा आहिनि। अदालत सख़्त रिमार्क्स ॾिना आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे आज़म ज़ोरानी जी। आज़म, अपडेट कजो। जी, सिंध हाई कोर्ट जे जस्टिस ज़फ़र अहमद राजपूत ते बदल सिंगल बेंच सिंध जे मुख़्तलिफ़ खातनि में गैर कानूनी भर्तियुनि जे ख़िलाफ़ दाख़िल कयल दरख़्वास्त थी अॼु जेको सो मुख़्तसर ॿुधणी करण बाद 4 हफ़्तनि ताईं जेको आहे सो भर्तियुनि जे ख़िलाफ़ मनानामे में वाद करे छॾी आहे। अदालत उन मौक़े ते दरख़्वास्त गुज़ार एमक्यूएम जे वकील फ़रोग़ नसीम पारां पेश न थियण ते बि कावड़ जो इज़हार कंदे ऐं गैर कानूनी भर्तियुनि वारे मामले ते सख़्त रिमार्क्स ॾिना आहिनि। अदालत पंहिंजे रिमार्क्स में चयो आहे त जेसि ताईं जेके बासर माण्हुनि जी नाअहल औलादूं हूंदियूं उन वक़्त ताईं गैर कानूनी भर्तियुनि जो सिलसिलो जारी रहंदो। जस्टिस ज़फ़र अहमद राजपूत चयो त हीअ सिफ़ारिशुनि जो जेको सिलसिलो आहे इन जी बिलाख़िर जेको आहे अंत अचणु घुरिजे ऐं ही कंहिं बि सूरत में जेको सो आम जेको सोसाइटी ऐं मेरिट जे लाइ बहितर न आहे। अदालत चयो त सिफ़ारिशी माण्हू जेसि ताईं ईंदा रहंदा तेसि ताईं जेको सो फ़र्सूदो निज़ाम जेको आहे इहो जारी रहंदो ऐं असां चाहियूं था त मेरिट जेको आहे उन ते अमल थिए ऐं फ़र्सूदो निज़ाम जो ख़ात्मो अचे। जी, आज़म ज़ोरानी, तफ़सील ॿुधाइण लाइ तव्हांजी महिरबानी।